अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, हिकिड़े ट्रेनर पंहिंजे जेब मां हिकिड़ो कागज़ जो ईअं टुकड़ो कढियो ऐं साम्हूं वारनि माण्हुनि खां पुछा कईं त छा मूंखे हिन कागज़ जे बदिले में बैंक मां पैसा मिली सघनि था? त समूरनि जवाबु नफ़ी में ॾिनो, चई न, बिल्कुलु न, तॾहिं हिकिड़ो ख़ाली कागज़ आहे। वरी साॻी ट्रेनरुनि खां सुवाल कयो त जेकॾहिं इहो कागज़ वरी चेक जी सूरत में हुजे त पोइ छा थींदो? उन्हनि चयो त पोइ बैंक मां पैसा निकिरी सघनि था। वरी साॻी उन ट्रेनर सवाल कयो त जेकॾहिं अहिड़े ई कागज़ ते कोई कानून लिखियो वञे ऐं उनजे मथां वरी सदर जी सही थिए, दस्तख़त थिए, सिग्नेचर थिए, त पोइ उनजी हैसियत छा हूंदी? उन्हनि जवाबु ॾिनो त उहो कानून समूरे मुल्क में लागू थी वेंदो। त पोइ इंसान जे मुतालिक़ उन चयो त इंसान जी हैसियत बि तव्हां असांखे इन मां मालूम थिए थी त हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो जंहिंखां मूं तव्हांखे सुवाल पहिरियां कयो, तव्हां चयो त हिन मां कुझु हासिलु कोन थींदो। वरी साॻी कागज़ जे मुतालिक़ चयो त चेक जी सूरत में हुजे त तव्हां सां जवाबु इहो आहे त जेतिरी रक़म उन चेक ते हूंदी ओतिरी रक़म असां बैंक मां कढाए सघूं था। वरी साॻी उन ई कागज़ त जेकॾहिं उहो कागज़ वरी हिकिड़ी क़ानूनी मुसवदो तयारु कयो वञे उन कागज़ ते ऐं सदर जी सही थी वञे त पोइ उन कागज़ जे खे एतिरी हैसियत मिली वेंदी आहे जो उहो कानून सॼे मुल्क में लागू थी वेंदो आहे। ठीक ईअं ई इंसान जी वैल्यू बि उन जे अहमियत ऐं उनजी जेका अहमियत वधंदी आहे उनजी वैल्यू सां वधंदी आहे। जीअं जीअं इंसान में सलाहियतूं वधंदियूं रहंदियूं आहिनि ऐं इंसान में स्किल्स जेके आहिनि वधंदियूं रहंदियूं आहिनि त पोइ उअं ई इंसान जी अहमियत वधंदी रहंदी आहे। त इंसान जेतिरो पाण खे बासलाहियत बणाईंदो आहे त उन जी क़दुरु ऐं क़ीमत में ईअं ई इज़ाफ़ो थींदो वेंदो आहे। जंहिं बि शोबे सां इंसानु वाबस्ता आहे, तालुक़ु रखे थो, त उन खे घुरिजे त उन शोबे में पंहिंजी सलाहियतुनि खे वधाए, उन सलाहियतुनि खे अञा इम्प्रूव करे वधाए, त पोइ उन शख़्स जी अहमियत बि ईअं ई वधंदी वेंदी। जीअं जीअं उनजी वैल्यूज़ वधंदो, उनजी ख़ुदि ब ख़ुदि अहमियत बि वधंदी वेंदी। पोइ उहो माशरे में इंसानु पंहिंजी अहमियत खे मञाए बि वेंदो आहे ऐं उहो अॻिते हली करे कामयाबु इंसानु थींदो आहे। त तव्हां असांखे बि घुरिजे त असां पंहिंजे उन सलाहियतुनि खे वधायूं, जेके सलाहियतूं असां में आहिनि उन्हनि ते वधीक महिनत कयूं। तव्हां असां मुआशरे में बासलाहियत थी करे निकिरंदासूं ऐं पंहिंजी अहमियत मुआशरे में क़ाइमु रखंदासूं।